अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल के पिया ख़ाला में रिपोर्ट एजाज़ बुगियो जी। दरगाह हज़रत गौसल हक़ मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह जे वली अहद सूबाई वज़ीर क़िबला मखदूम महबूबुल ज़मान साईं जिन जे हुक्म ते संदसि मैनेजर मीर मुसरत हुसैन जाफ़री ऐं चेयरमैन बिरशाह टाउन कमेटी सैयद ख़ावर हुसैन शाह बिरशाह शहर में हलंदड़ तरक़ियाती प्योर ब्लॉक जे कम जो जाइज़ो वठंदे शहरनि जे ॿिनि वार्डनि जे कमनि जो दौरो कयो ऐं ठेकेदार खे हिदायतूं जारी कंदे चयो त प्योर ब्लॉक जो कमु बहितर खां बहितर थियणु घुरिजे ऐं हिकु नंबर कमु थियणु घुरिजे। कम में कंहिं बि क़िस्म का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। बिरशाह में 75% कमु मुकमल थी चुको आहे। 1 लख खां वधीक प्योर ब्लॉक स्क्वायर फुट ॾिनो वियो आहे। क़िबला मखदूम महबूबुल ज़मान साईं जिन जे स्कीमनि मां ऐं बाक़ी कम बि बिरशाह जो इंशाअल्लाह जल्द मुकमल करायो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मीर मुसरत हुसैन जाफ़री मुक़ामी साफ़िन सां ॻाल्हि ॿोल कंदे कयो, जॾहिं त ॿी तरफ़ बिरशाह पहुचण ते बिरशाह जे रहवासियुनि पारां मीर मुसरत हुसैन जाफ़री जो शानदार अदरबाउ कंदे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु उॾाया। उन मौक़े ते सांस अगूणो एसी ॾाढो सोमार वफ़ा रियाज़ तोकल मेमण आसिफ़ राजपूत फैज़ मला वाहिद पीरल मला रजब बोस्तार इमदाद चांग अशरफ सैतो पिणु मौजूद हुआ।